थरकोल जे मनसूबनि में हितां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि सां ज़्यादतियूं थियनि पियूं, नौकरियुनि मां कढियो पियो वञे, रोज़गार कोन थो मिले ऐं जेका से हितां जा मुख़्तलिफ़ जेका से ॻोठ आहिनि उन्हनि खे लॾ पलाण खां पोइ उन्हनि मुतबादिल जेका जॻह उहो नाहे मिली। उन ख़िलाफ़ थरकोल एक्शन कमेटी ऐं पाकिस्तान फिशर फोक फोरम तरफ़ां इस्लाम कोट में अॼु रैली कढी वई आहे। हिते पाकिस्तान फिशर फोक जो चेयरमैन मोहम्मद अली शाह मौजूदु आहे, गोड़ाने डैम जी अॻुवाणी कंदड़ भीमराज ऐं ॿिया जेके अॻुवाण मौजूदु आहिनि। हिन एहतजाज में औरतूं बि शामिल आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ छा चवनि था, अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। हिन रैली जो मक़सदु आहे त असां जेको अॼु 24 जनवरी खां हिन थरकोल कंपनी जे ख़िलाफ़ ऐं थर जी माइनिंग जे ख़िलाफ़ ऐं थर जे फितरी हुसन खे तबाह करण जे ख़िलाफ़, थर खे पंहिंजे तारीख़ी इलाइक़नि मां, ॻोठनि मां, पंहिंजे बनियुनि मां, गौचरनि मां बेदख़ल करण जे ख़िलाफ़ जेको आहे सो असां अॼु खां पंहिंजे एहतजाज जो जी इब्तिदा कई हुआसीं। हीअ एहतजाज जेको आहे उहो पुरअमन हूंदो। इहो सिर्फ़ु गोड़ाणू डैम या हिकिड़े ब्लाक लाइ आहे, इज्तिमाही मफ़ादनि ख़ातिर हिकु पुरअमन रैली आहे। ऐं आईंदे लाइ असीं गोड़ाणे डैम जा जेके मुतासिरीन आहियूं उहो DC थरपारकर जी ऑफिस जे अॻियां ऐं तक जे MPA जे घर जे अॻियां असीं पंहिंजी बुख हड़ताल कैंप क़ाइमु कंदासीं जेसि ताईं असांजा बुनियादी हक़ ऐं मसइला न ॿुधा विया ऐं न का वाज़ह पॉलिसी ठाही वई, तेसि ताईं असां जदोजहद जारी रखंदासीं। न सिर्फ़ु थरकोल ब्लॉक 2, गोड़ाणू डैम ऐं ब्लॉक 1 जा जेको आहिनि उहो माण्हू सरापा एहतजाज आहिनि। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त थर जे लाइ जेका आहिनि उहा वाज़ह पॉलिसी ॾिनी वञे। थर जी बका ऐं थर जी भलाई लाइ जेको आहे उहो हीअ जेका तरक़ी सरमाएदारी तरक़ी आहे, इहा तरक़ी असांखे जेको आहे उहो क़बूल न आहे। 4 साल असां रड़ियूं करियूं, कॾहिं बि कंपनी या सिंध हुकूमत कॾहिं बि इंसाफ़ न कयो। उन लाइ जेकॾहिं असीं चऊं था त पूरी थर सां ज़ुल्म थिए पियो, रुॻो असां गोड़ाणे सां न। उन लाइ करे असीं निकिता आहियूं। पूरी थर सां जेसीं इंसाफ़ न थींदा, उन्हनि जा कमकार न थींदा, तेसीं असांजी जंग जारी रहंदी। असां ना को इंसाफ़ कोन, जेसिताईं असां इंसाफ़ असांजो हलंदो ई रहंदो। असांजा बच्चा बने ॿार असांजा जंहिं ते असां सफ़र गुज़र करां उहो असां न का शइ कोन थी मिले। असांजा रस्ता बंदि, असांजा खूह खारा पाणी थी गया, जंहिंमें असांजे अकाए जी झूंपड़ियूं उहे रही वियूं। असांजो जेके सर्वे ज़मीन उन जे मथां कब्ज़ा करण पिया चाहिनि। असां पंहिंजे हिन पुरअमन रैली जो अॼु हितां खां आगाज़ कयो आहे। असांखे कंपनियुनि जे तरफ़ां, रेवेन्यू जे तरफ़ां मुख़्तलिफ़ नमूने सां हिरासां कयो पियो वञे ऐं तरह तरह जा कूड़ा केस या तरह तरह जे हिसाब सां कॾहिं AC जो नोटिस अचे पियो, कॾहिं DC जो नोटिस अचे पियो। 4 साल थियूं असां लाइ मसइलो को बि न हल थियो। असांजा मिठा ज़ख़ीरा खारा थी विया, माल असांजा मायूस मरी विया, ॿनियूं असांजूं ॿुॾी वियूं ऐं असांजूं कंडियूं जेके आहिनि से सभु सड़ी अटो थी वियूं। असां लाइ को बि इंसाफ़ न थियो आहे। असांजा ड्यूटियुनि जा माण्हू कढी छॾिया आहिनि, उनमें डेट पई आहे, कार्ड आहिनि, हर शइ आहे। कोई उनजो इंक्वायरी लाइ को माण्हू न आयो आहे। हू ईअं चवंदा ही वांदा आहिनि, डोड़ना पिया। हिकु मुतालबो आहे त थरकोल जा जेके समूरा मनसूबा आहिनि उन्हनि ते जेका हक़ आहे रॉयल्टी जो तोड़े उते नौकरियुनि जो जेको हक़ आहे उहो थरवासियुनि खे ॾिनो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।